नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी खां ख़बर ॾींदा हलूं त पूरी सिंध जीअं अॼु माथेलो मूमल जी माड़ी में जुमे जे ॾींहुं बि लॉकडाउन जो सिलसिलो जारी है। माथेलो मूमल जी माड़ी जूं समूरियूं बाज़ारूं बंदि आहे। रेंजर्स ऐं पुलिस जा एहलकार पंहिंजूं ड्यूटियूं वॾी ज़िम्मेदारी सां करे रहिया आहिनि। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बशीर अहमद पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां हिन वक़्तु घोटकी लॻ माथेलो मूमल माड़ी शहर में मौजूदु आहियां। जीअं त हिते लॉकडाउन आहे, लॉकडाउन जे करे हिते माण्हू जेके नी खाद खुराक राशन लाइ मुतासिर आहिनि। हिते माथेलो मूमल माड़ी शहर ॿाहिरली जो शहर आहे। हिते का बि शइ अहिड़ी सहूलियत न आहे जेकी उहे हीलो वसीलो करे खाई सघनि। हितां जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हिते जंहिंखे बि राशन मिलियो आहे उहो पंहिंजे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। हिते जेके ग़रीब लाचार जेके मज़दूरी करण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे को बि राशन न ॾिनो वियो आहे। ऐं हुननि जो चवणु आहे त असांखे ॿियो महीनो थी वियो आहे त असां जेको हिन महिल ताईं पंहिंजे घर में पिया आहियूं। असांजा बचड़ा असां पाण बुख बदाली ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिते जेको हिकिड़ो साबुण आहे उहो बि उन मनपसंदि माण्हुनि खे ॾिनो वियो ऐं उन्हनि सां गॾु सेल्फियूं कढायूं वयूं। हितां जा माण्हू सख़्तु परेशान हिन वक़्तु उहे जेके नी एतिरो परेशान थी रहिया आहिनि जे सुकी मानी खाइण लाइ तयारु नी। उन जा बचा उहे पाण हिन महिल ताईं जेको आहे ज़िंदगी बदाली ऐं जेको आहे ज़िंदगी तमामु हिकिड़ी जेको आहे गुज़ारे रहिया आहिनि ॾुखी सां। अचो त हिन माण्हुनि को हाल वालो ख़ुशामद हले थी। असां पाण हिते लॉकडाउन लॻी पई आहे माथेले मूमल जी माड़ी में। ॿुधी, असां पाण मज़दूर माण्हू लॉकडाउन जे करे असां घर वेठा आहियूं थिया। असांजा बच्चा बि असांजे सां बुख मरनि था। लॉकडाउन लॻी पई आहे। असां हाणे कारे निकिरी नथा सघूं लॉकडाउन जे करे। अॼु हिते ख़ुशामद जेकी हली रही आहे तव्हां पाण त ॾिसो, सेल्फियूं कढाइनि था ख़ुशामद जे करे। जेको सामान ॾींदा उन सेल्फियूं कढाइनि। असां ग़रीब माण्हू कारे मरूं? तव्हां इहो सोचो न। हाँ, तव्हां पाण इहो तव्हां सोचो। जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था त पुलिस वारा चवनि था त हीअ हिते लॉकडाउन लॻी पई आहे, तव्हां कारे निकिरी न सघंदा आहियो। असां सुकल मानी खाइण जे करे, ॿुधी, हीअ सुकल मानी असां ज़ाहिर बि खाई सघूं था। जेकॾहिं असांखे आज़ादी न मिली त असां ज़ाहिर बि खाई सघंदासीं। जॾहिं त ॿियो महीनो लॉकडाउन खे थी चुको आहे, असां तमामु ग़रीब मिसकिन ख़ानदान मां आहियूं। असांखे हिनमहिल ताईं का बि शइ न मिली आहे। ऐं हितां जा जेके वॾेरा आहिनि, जेके यूसी जा चेयरमैन आहिनि, उहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे जेकी बि शइ अचे थी उहे ॾियनि था। ऐं असांजी को बि दां कूक ॿुधण वारो कोन्हे। असां जंहिंखे बि चऊं था उहो असांखे टरकाए छॾे थो। ऐं असां इहा वसारनि खां अपील घुरूं था त हिन शइ जो नोटिस वठी असांखे हर शइ ॾिनी वञे। जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे लॉकडाउन खे ॿियो महीनो शुरू थी चुको आहे। असांजी रोज़ी आहे उहा बंदि लॻी पई आहे। असांखे हितां जी पुलिस असांखे को दुकानु खोलण बि नथी ॾिए, न का बि असांखे का वाह आहे जो असां पंहिंजो पेट पाले सघूं, गुज़र सफ़र करे सघूं। ऐं असां हिन टाइम तमामु मजबूर थी चुका आहियूं, पंहिंजी ज़िंदगी मां तंग थी चुका आहियूं। जेकॾहिं असांखे कुझु न ॾिनो वियो त असां ज़ाहिर खाई मरी बि सघूं था, ख़ुदकशी बि करे सघूं था। जॾहिं त मां सैयद मुराद अली शाह खां ऐं MNA MPS खां हितां जे वस वारनि खां इहा अपील थो घुरां, DC खां, त हिन जो नोटिस वठी करे जल्द अज़ जल्द असांखे राशन ॾिनो वञे। असां सफ़ा मजबूर थियल माण्हू आहियूं। हिन सुकल मानी खाइण ते बि मजबूर थी चुका आहियूं। ज़ाहिर खाइण ते जेको आहे असां मजबूर आहियूं। सो प्लीज़ नोटिस वठी हिन ॻाल्हि जो असांखे राशन ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।